अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन फ़इन्नल्लाहा बिही अलीम। कुल्लु त्ताआमि कान हिल्लन लिबनी इस्राईल इल्ला मा हर्रम इस्राईलु अला नफ्सिही मिन क़ब्लि अन तुनज़्ज़ल अत-तौराह कुल फ़अतू बित-तौराति फ़त्लूहा इन कुन्तुम सादिक़ीन। फ़मन इफ़्तरा अलल्लाहिल कज़िब मिन बअदि ज़ालिक फ़उलाइका हुमुज़्ज़ालिमून। कुल सदक़ल्लाहु फ़त्तबिऊ मिल्लत इब्राहीम हनीफ़ा वमा कान मिनल मुश्रिकीन। इन्न अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन वहुदन लिलआलमीन फ़ीहि आयातुन बय्यिनातुन मक़ामु इब्राहीम वमन दख़लहु कान आमिना वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला वमन कफ़र फ़इन्नल्लाहा गनिय्युन अनिल आलमीन। कुल या अहलल किताबि लिम तकफ़ुरून बिआयातिल्लाहि वल्लाहु शहीदुन अला मा तअमलून। कुल या अहलल किताबि लिम तसुद्दून अन सबीलिल्लाहि मन आमन तबग़ूना इवजन व अंतुम शुहदाअ वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतिऊ फ़रीक़म मिनल्लज़ीना ऊतुल किताब यरुद्दूकुम बअद ईमानिकुम काफ़िरीन। व कैफ़ तकफ़ुरून व अंतुम तुतला अलैकुम आयातुल्लाहि व फ़ीकुम रसूलुहु वमन यअतसिम बिल्लाहि फ़क़द हुदिय इला सिरातिन मुस्तक़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। हरगिज़ हासिल न करे सघंदो तव्हां नेकी एतिरे ताईं जो ख़र्च कयो उन्हनि शयुनि खां जो पसंदि कयो था तव्हां। ऐं जेको कुझु ख़र्च कयो था तव्हां कंहिं बि शइ खां पोइ बेशक अल्लाह ताला इन खे ॼाणंदड़ आहे। सभु खाधा हुया हलाल बनी इसराईल जे लाइ, मगर जेको हराम कयो इसराईल पंहिंजे मथां तौरात जे नाज़िल थियण खां पहिरियों। चओ त पोइ आणियो तव्हां तौरात, पोइ पढ़ो तव्हां इन खे जेकॾहिं आहियो तव्हां सचा। पोइ जा माण्हू ठाहियो घड़ियो अल्लाह ताला ते कूड़, बाद इन्ही जे पोइ इहे आहिनि ज़ालिम। चओ त सच फरमायो अल्लाह ताला। पोइ ताबेदारी कयो तव्हां इब्राहीम अलैहिस्सलाम जे दीन यकतरफ़े जी, ऐं न हुयो मुशरिकनि मंझां। बेशक पहिरियों घर जो ठाहियो वियो रखियो वियो माण्हुनि जे लाइ, अलबत मक्कतुल मुकर्रमा में बरकत वारो ऐं हिदायत वारो जहान वारनि जे लाइ। इन्ही में निशानियूं आहिनि वाज़े। मक़ाम इब्राहीम आहे ऐं जेको दाख़िल थींदो इन्ही में त हूंदो अमुन वारो। ऐं अल्लाह ताला जे लाइ आहे माण्हुनि जे मथां बैतुल्लाह जो हज करणु। जा माण्हू सघ रखी ताक़त रखी इन जे तरफ़ रस्ते जी, ऐं जंहिं इनकार कयो पोइ बेशक अल्लाह ताला बेपरवाह आहे जहान वारनि खां। चओ ते अहले किताब, छा जे लाइ इनकार कयो था तव्हां अल्लाह जे आयतुनि जो? अल्लाह हाज़िर आहे, मौजूद आहे, उन ते जो अमल कयो था तव्हां। ए अहले किताब, छा जे लाइ रोकियो था तव्हां अल्लाह जे रस्ते खां? उन माण्हू खे जंहिं ईमान आंदो, तलब कयो था तव्हां इन्हीअ में ॾिंग खे, हालांकि तव्हां शाहिदी ॾींदड़ आहियो। ऐं नाहे अल्लाह ताला गाफ़िल तव्हां जे अमलनि खां। ए ईमान वारो, जेकर फर्माबरदारी कंदो तव्हां अहले किताब जे कंहिं जमात जी, त मोटाईंदा तव्हांखे तव्हां जे ईमान खां बाद में काफ़र बणाए करे। ऐं कीअं था इनकार कयो तव्हां, कीअं था कुफ़्र कयो तव्हां?
हालांकि पढ़ियूं थियूं वञनि तव्हां ते अल्लाह जूं आयतूं ऐं तव्हां में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं जेको मज़बूत पकड़ींदो अल्लाह के भरवसो कंदो अल्लाह जी ज़ात ते वो बेशक हिदायत कयो वियो रस्ते सिधे जे तरफ़। चौथों सिपारो लन तनालुल बिर, उन जो पहिरियों रुकू सूरह आल इमरान जो 10हों रुकू आयत नंबर 91 खां आयत नंबर 101 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात में तमाम वॾा अहकाम आहिनि। इख्तिसार सां इन्हनि अहकाम के तफ़सीर मारिफुल क़ुरान मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह अलैह जो लिखियल तफ़सीर जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 107 उन मां पेश कजे तो। पहिरीं आयत जेका नाज़िल थई, जॾहिं इहा आयत नाज़िल थई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में सहाबा दरख़्वास्तूं पेश करण लॻा त साईं असांजो माल क़बूल फ़रमायो। अंसार मदीना में सब खां ज़्यादा मालदार हज़रत अबू तलहा रज़ी अल्लाह तआला अन्हु हुयो। मस्जिद जे बिल्कुलु आमूं साम्हूं उन जो बाग़ हुयो ऐं उन में हिकिड़ो खूह हुयो जंहिंजो नालो बीर हा आहे। साईं जन कॾहिं कॾहिं उन बाग़ में तशरीफ़ खणी वेंदा हा ऐं बीर हा जो पाणी पीअंदा हा। साईं जन खे उन खूह जो पाणी पसंदि हुयो। इहो वॾो क़ीमती बाग़ हुयो, ज़रख़ेज़ हुयो। जॾहिं इहा आयत नाज़िल थई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में अची अर्ज़ कयईं, साईं मुंहिंजो प्यारे में प्यारो माल इहो आहे ऐं इहो क़बूल फ़रमायो ऐं इन खे जंहिं बि कम में तव्हां इस्तेमालु करणु चाहियो इस्तेमालु करे सघो था। साईं जन फ़रमायो, अज़ीम शान मनाफ़े जो बाग़ आहे। मां मुनासिब सम्झां थो त तव्हां इहो पंहिंजे माइटनि मिटनि में ॾेई छॾियो। हज़रत अबू तलहा खे साईं जन फ़रमायो। हज़रत अबू तलहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मशवरे खे क़बूल कंदे पंहिंजे मिटनि माइटनि सौटनि में इहो तक़सीम कयो ऐं उन्हनि खे इहो बाग़ ॾेई छॾियूं, सदको करे छॾियूं। इन मुतालिक़ काफ़ी ॿियूं बि जेको आहे आहिनि, पर इख्तिसार सां अॻिते हाणे हलूं था। इन्हनि आयत में अल्लाह ताला पंहिंजे रस्ते में ख़र्च करण जी तरग़ीब ॾिनी आहे। इन मां मुराद सदक़ात वाजिबा बि आहिनि ऐं सदक़ात नाफ़िला बि आहिनि, ज़कात वग़ैरह बि आहे ऐं नफ़ली सदक़ात बि आहिनि। त अल्लाह जे रस्ते में महबूब तरीन शइ ख़र्च करणु अल्लाह साईं खे पसंदीदा आहे ऐं उन जो वॾो सवाबु आहे। इन में कुझु ज़मीन में हिकु ॿ मसला था अचनि, उहे पेश करणु ज़रूरी आहिनि। पहिरीं इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला लफ़्ज़ फ़रमाए मिम्मा, इन तरफ़ इशारो आहे त जेतिरियूं शयूं बि तव्हां वटि महबूब ऐं प्यारियूं आहिनि उन्हनि समूरनि खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणु ज़रूरी न आहे, बल्कि जेतिरो इन्हनि मां तव्हां ॾियणु चाहियो त पंहिंजी पसंदीदा शइ जेका तव्हांखे महबूब हुजे ॾियणु चाहियो था उहो ॾियो। ईअं न त जेका बि महबूब शइ हुजे सभु ॾींदा वञो अल्लाह जे रस्ते में, पाण वटि कुझु बचायो ई न, इहो मक़सदु न आहे। ॿियो मसइलो आहे त महबूब शइ ख़र्च करणु सिर्फ़ु इन जो इहो नालो न आहे त का वॾी क़ीमत वारी शइ ख़र्च कई वञे, बल्कि जेका शइ का वटि प्यारी हुजे, अज़ीज़ हुजे, चाहे उहा थोरी क़ीमत वारी हुजे या थोरी हुजे, इहा बि महबूब शइ आहे त उहा बि माण्हू ख़र्च करे सघे थो। अल्लाह जी रज़ा जो खणी जो हिकिड़ी खारक जो दाणो हुजे उहो बि माण्हू ॾेई करे सवाब जो मुस्तहक़ थी सघे थो। बाक़ी इन आयत में
ईअं सम्झ में अचे पियो त इहो त मालदारनि जे लाइ थियो, ग़रीब माण्हू इहो कीअं अलाह जे रस्ते में ख़र्च करे सघनि था, छो त उन्हनि वटि त माल आहे ई कोन। पोइ उन जे लाइ इहो आहे त अलाह जी इबादत, ज़िकिर, तिलावत, कसरत, नवाफ़िल इहे पढ़णु, इहे करणु ग़रीबनि खे बि इन जे करे सवाबु हासिलु थी सघे थो। ऐं इन में इहो बि आहे त जेका तव्हां वटि महबूब शइ आहे उन खां सवाइ जेका ज़ाइद ज़रूरत आहे उहा बि तव्हां ॾेई सघो था, छो त अलाह ताला फ़रमायो वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम, जेको कुझु तव्हां ख़र्चु कयो था अलाह ताला उनखे ॼाणे थो। माना तव्हांजी ज़ाइद ज़रूरत आहे, वधियल आहे त उहो बि ॾेई सघो था, उन जो बि सवाबु आहे। जीअं पुराणा कपिड़ा माण्हू अलाह जे रस्ते में ॾींदो आहे त उन जो बि सवाबु थींदो, उन जो बि इहो सवाब खां ख़ाली न आहे। हिकिड़ो माण्हू ईअं आदत न ठाहे छॾे त जेका हाणे मुंहिंजे कम जी शइ न आहे उहा मां अलाह जे रस्ते में ॾियां, इहो इन जो मक़सदु आहे त हिकिड़ी आदत माण्हू न ठाहे छॾे त बेकार शयूं अलाह जे रस्ते में ॾींदो वञे, सुठियूं शयूं बि ॾिजनि, पोइ उन खां सवाइ ज़ाइद ज़रूरत आहिनि उहे बि अलाह ताला जे रस्ते में ॾिजनि। तेसिताणी इन्हनि आयतुनि जी वज़ाहत मुख़्तसर तौर ते कईसीं। उन खां पोइ जेका आयत आहे त बनी इसराइल ते सभु खाधा हलाल हुया मगर जेको इसराइल हराम कयो पंहिंजे मथां। इन्हनि आयतुनि जो बि इख़्तिसार कंदे इन जो किस्सो हिन तरह आहे, जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलत इब्राहिमी ते हुजण ऐं तमामु उसूल शरइया अक्सर फ़ुरू जो बयानु फ़रमायो त यहूदिन एतिराज़ कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उठ जो गोश्त ऐं खीर खाईंदो हुयो। हालांकि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं त तव्हां उठ जो गोश्त बि खाओ था ऐं खीर बि पियो था, हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम ते इहो हराम हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो ईअं कोन्हे, उन ते बि हलाल हुयो। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई त उन्हनि जे लाइ इहो खाधो हलाल हुयो। पर हिकिड़े मौक़े ते हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खे कुन रग जो सूरु पियो हो। इसराइल हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खे चवंदा आहिनि कुन रग जो सूरु पियो हुअसि। पोइ उन इहा बास बासी त जेका मुंहिंजी महबूब तरीन शइ आहे अल्लाह ताला मूंखे जॾहिं शिफ़ा ॾींदो त मां उन खे छॾे ॾींदुमि। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी महबूब तरीन शइ हुई उठ जो गोश्त। पोइ उन पंहिंजे बास जे करे छॾे ॾिनो त पोइ उन्हनि वरी ईअं चयो त इसराइल पंहिंजे मथां हराम करे छॾी, हालांकि हराम न हुई, उन खे कुन रग जो सूरु थियो, उन उठ जो गोश्त खाइण खे जेको आहे पंहिंजे लाइ छॾे ॾिनो हो। पोइ जॾहिं उनखे शिफ़ा मिली, तेसिताणी इहा इन मसइले जी वज़ाहत थी वई। उन खां पोइ आहे अल्लाह ताला फ़रमायो त रूए ज़मीन ते पहिरियों पहिरियों इबादत जे लाइ घर बैतुल्लाह अल्लाह ताला मुक़ररु फ़रमायो। उन जी कुझु वज़ाहत आहे। पहिरें नंबर ते आहे त दुनिया जे समूरनि इबादत गाहनि में पहिरीं इबादत गाह बैतुल्लाह आहे। ॿिए नंबर ते तो बरकत वारो घर आहे। टे नंबर ते तो सॼी पूरे जहान जे लाइ हिदायत ऐं रहनुमाई जो ज़रियो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अमर बिन आस खां रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाया त हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा जे दुनिया में अचण खां पोइ अल्लाह ताला जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जे ज़रिए उन्हनि खे इहो हुकुम ॾिनो त उहे बैतुल्लाह खे ठाहिनि। उन्हनि हज़रात हुकुम जी तामील कंदे उन बैतुल्लाह खे ठाहियो। पोइ हुकुम थियनि त इन जो तवाफ़ कयो ऐं उन्हनि खे चयो वियो त तव्हां पहिरियां माण्हू आहियो, सभ खां पहिरियां इंसान तव्हां आहियो ऐं हीउ बैतुल्लाह जेको आहे सभ खां पहिरियों घर आहे जेको इबादत जे लाइ मुक़ररु कयो वियो आहे। बाज़ रिवायतुनि में अचे थो त आदम अलैहिस्सलाम जी इहा तामीर नूह अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं बाक़ी रही। नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में उहा वरी मुनहदिम थी वई, निशानात ख़तमु थी विया। उन खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम उन बुनियादनि ते ॿीहर तामीर कयो ऐं उन खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां पोइ वरी इन खे क़बीला जुरहम जी हिकिड़ी जमात तामीर कयो, उहो वरी मुनहदिम थी वियो। पोइ अमालिका तामीर कयो, पोइ वरी मुनहदिम थी वियो त कुरैशन उन जे इब्तिदाई ज़माने में तामीर कई, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि शरीक हुया ऐं हजर असवद पंहिंजे दस्ते मुबारक सां क़ाइमु फ़रमायूं। पर कुरैशन इन तामीर यानी बिना इब्राहिम में कुझु मुख़्तलिफ़ तामीर कई।
एक हिस्सो बैतुल्लाह जो बैतुल्लाह का अलग करे छॾियूं जंहिंखे हतीम चयो वेंदो आहे। ऐं इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम जे बिना में काबतुल्लाह जे ॿ दरवाज़ा हुया, हिकिड़ो दाख़िल थियण जो ऐं ॿियो जेको आहे पुठी वारे पासे ॾांहुं ॿाहिरि निकिरण जो। कुरैशिन सिर्फ़ु मशरिक़ी दरवाज़े खे बाक़ी रहियो, बाक़ी जेको आहे उन में मटसट करे छॾियऊं। अहिड़े नमूने सां उनखे मथे करे छॾियूं ज़मीन खां। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत आयशा सिद्दीक़ा खे फ़रमायो त मुंहिंजी दिलि चाहे थी त मौजूदा बैतुल्लाह जे तामीर खे मुनहदिम करे उनखे बिल्कुलु इब्राहिम अलैहिस्सलाम जे बिना जे मुताबिक़ ठाहियां, पर कुरैश जेको इन में तब्दीली कई आहे उनखे ख़तमु करे मां इब्राहिम अलैहिस्सलाम जे नमूने ते ठाहियां। पर नओ मुस्लिम नावाक़िफ़ मुस्लमाननि में ग़लति फ़हमी पैदा थींदी, इन जे करे मां फ़िलहालु इन खे छॾे थो ॾियां। उन खां पोइ हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर पंहिंजे ज़माने में बैतुल्लाह के वरी नए सिर तामीर कयो। उन खां पोइ वरी हज्जाज बिन यूसुफ़ पंहिंजे ज़माने में इन्ही बैतुल्लाह के वरी तामीर कयो। उन खां पोइ वरी अञा जेके हुकूमतूं आयूं उनखे तामीर करण जो उन्हनि वरी इरादो कयो, पर हज़रत इमाम मालिक बिन अनस इहा फ़तवा ॾिनो त बार बार बैतुल्लाह खे न ड्राहियो त पोइ इहा हिकिड़ी अजीब शइ ठही वेंदी, जेको ईंदो नओं तामीर कंदो ड्राहींदो ठाहींदो, तंहिंजे करे ईअं न कयो। एसिताणी इन्हनि आयतुनि जी मुख़्तसर वज़ाहत थी वई। उन खां पोइ हिकिड़ी सही है माना बुखारी मुस्लिम में रिवायत हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयोसीं दुनिया में सभ खां पहिरीं मस्जिद कहिड़ी? साईं जन फरमायो मस्जिद हराम। उन्हनि अर्ज़ु कयोसीं उन्हनि खां पोइ कहिड़ी मस्जिद आहे? साईं जन फरमायो मस्जिद बैतुल मुक़द्दस आहे। पोइ दरियाफ़्त कई त इन्हनि ॿिन्ही जे तामीर जे विच में केतिरी मुद्दत जो फ़ासिलो आहे? साईं जन फरमायो 40 साल जो फ़ासिलो आहे। इन हदीस में बैतुल्लाह जी बिनाए जदीद जेका इब्राहिम अलैहिस्सलाम जे हथनि सां थई, उन एतबार सां बैतुल मुक़द्दस जी तामीर जो फ़ासिलो बयानु कयो त 40 सालनि जो। छो त रिवायतुनि में इहो बि साबित आहे त बैतुल मुक़द्दस जी इब्तिदाई तामीर बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़रिए बैतुल्लाह जे तामीर खां 40 साल बाद थई। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेको बैतुल मुक़द्दस जी तामीर कई, इहा बि बैतुल्लाह जी तामीर वांगुरु बिल्कुलु नई ऐं इब्तिदाई तामीर न हुई, बल्कि सुलेमान अलैहिस्सलाम बिनाए इब्राहिमी जी तजदीद कई। माना पहिरियों बैतुल मुक़द्दस जी बिना भी इब्राहिम अलैहिस्सलाम कई। सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ जेका मशहूर आहे उन भी इब्राहिम अलैहिस्सलाम जी बिना ते वरी ठाही। बहरहाल बैतुल्लाह जूं बरकतूं केतिरियूं आहिनि। बैतुल्लाह जूं बरकतूं मुख़्तसर तो ॿुधायूं, हू त काफ़ी इन में रिघो लिखियलु आहे। बैतुल्लाह जूं बरकतूं अणगणियूं आहिनि। उन में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी त पोइ उन जो असर युजबा इलैहि समरात कुल्ली शइ, हर शइ जा समरात हर मौसम में जेको आहे तरह तरह जा मेवा, तरह तरह जूं सब्जियूं, तरह तरह जो सामान, कॾहिं बि उते जेको आहे बाड़ मार्केट में न थी आहे त ईअं थिए जो का शइ न मिले, ईअं न थियो आहे। इहा बैतुल्लाह जी बरकत आहे। ॿियूं उन जूं वरी रूहानी बरक़ात ईअं आहिनि जो हज भी आहे, उमरो भी आहे ऐं मस्जिद हराम भी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे कोई इंसान घर में नमाज़ पढ़ंदो आहे त उनखे हिकिड़ी नमाज़ जो सवाबु मिलंदो आहे। जेकर पंहिंजे महले जी मस्जिद में अदा कंदो आहे त उनखे 25 नमाज़ुनि जो सवाबु मिलंदो आहे। जामे मस्जिद में अदा कंदो आहे त 500 नमाज़ुनि जो सवाबु मिलंदो आहे। जेकर मस्जिद अक़सा में नमाज़ अदा कंदो आहे त 1000 नमाज़ जो सवाबु मिलंदो आहे। जेकर मुंहिंजी मस्जिद यानी मस्जिद नबवी मदीनतुल मुनव्वरा वारी मस्जिद, उन में 50,000 नमाज़ुनि जो सवाबु मिलंदो आहे। मस्जिद हराम यानी बैतुल्लाह में मक्कतुल मुकर्रमा में 1 लख जो नमाज जो सवाबु मिलंदो आहे। इहा रिवायत इब्न माजा में, तहावी वग़ैरह में नकुल थियल आहे त इहे जेको आहे बैतुल्लाह जा बरक़ात आहिनि। ऐं जॾहिं माण्हू हज कंदो आहे त अल्लाह उनखे गुनाहनि खां ईअं पाक साफ़ करे छॾींदो आहे ॼण माउ जे पेट मां अॼु पैदा थियो आहे। ॿियूं बैतुल्लाह जूं काफ़ी ख़ुसूसियात ॿुधायूं अथनि, लिखियल आहिनि, पर मां इख़्तिसार सां वरी बि त इन जी हिकिड़ी जेका अजीब मुंहिंजे अखियुनि जे आॾो अॼु गुज़री आहे उहा अव्हां सां जेको आहे ॿुधाए छॾियां। पहिरें नंबर ते बैतुल्लाह जी बरकत, अबरो बादशाह लश्कर काहे आयो, अल्लाह ताला उनखे पखियुनि जे हथों नेस्तो नाबूद करायो। ॿी वॾी बरकत
इहा आहे त हाजी जरा हज करणु वेंदा आहिनि जेके 7 पथरियूं हणंदा आहिनि रोज़ानो 3 ॾींहंनि ताईं हर साल लखे हाजी वञनि था ऐं इहे तव्हां ॾिसंदव त उते पथरियूं गॾु कोन थियूं थियनि जेकर इहे गॾु थियनि त उते ढेर थी वञनि पर इहे जबलनि वांगुरु बणिजी वञनि पर इहे गॾु कोन थियूं थियनि हज जे 3 ॾींहं गुज़रण खां पोइ उते जेको आहे इहे पथरियूं न हूंदियूं आहिनि थोरियूं घणियूं नज़र ईंदियूं आहिनि हदीस पाक में ईंदो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमायो आहे इहा हदीस मां मारिफुल क़ुरान मां सफ़े 119 तां नकुल थो कयां त इहे पथरियूं मलाइक खणी वेंदा आहिनि इहे जेके जमरात खे पथरियूं चुटबियूं आहिनि उन जमरात खां बाद में इहे पथरियूं मलाइक खणी वेंदा आहिनि सिर्फ़ु अहिड़नि माण्हुनि जूं पथरियूं उते बाक़ी रहंदियूं आहिनि जिन जो कंहिं वजह जे करे अलाह हज क़बूल न कयो हूंदो आहे उहे पथरियूं जेके थोरियूं घणियूं उते नज़र ईंदियूं आहिनि पियूं आहिनि जमरात वटि इहे उन्हनि माण्हुनि जूं पथरियूं हूंदियूं आहिनि जिन जो कंहिं वजह जे करे अलाह ॼाणे थो कहिड़ी वजह जे करे जिन माण्हुनि जो हज क़बूल न थींदो आहे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जूं इहे पथरियूं उते रहिजी वेंदियूं आहिनि बाक़ी सभ जूं पथरियूं अलाह जा मलाइक मुक़ररु आहिनि जेके उन्हनि खे खणी वेंदा आहिनि इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में अॼु नई आई ऐं इहा साम्हूं तफ़सीर जे साम्हूं मां तव्हांजे आॾो पढ़ां थो ॿी हिकिड़ी नई ॻाल्हि जेका मुंहिंजे मुताले में गुज़री आहे उहा बि साम्हूं पढ़ां थो त मक़ाम इब्राहिम माना उहो पथर जंहिं पथर ते इब्राहिम अलैहिस्सलाम बीही करे बैतुल्लाह खे ठाहियो इहो मक़ाम इब्राहिम आहे उन खे अॼुकल्ह शीशे में बंदि करे छॾियो अथनि उन ते इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़दमनि मुबारकनि जा निशान आहिनि इन खे चइबो आहे मक़ाम इब्राहिम जॾहिं माण्हू हज या उमिरो पूरो कंदो आहे तवाफ़ पूरो थींदो आहे त उते 2 नफ़िल पढ़णा पवंदा आहिनि मक़ाम इब्राहिम त इन पथर जे लाइ लिखियलु आहे त इन पथर खे अल्लाह ताला ईअं करे छॾियो हो त इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बैतुल्लाह खे ठाहे पियो इहो पथर ऑटोमेटिक थी वियो मथे जी ज़रूरत पए पई त इहो पथर मथे पियो थी वञे हेठि जी ज़रूरत पए त हेठि पियो थी वञे इहो मक़ाम इब्राहिम इहो पथर आहे अल्लाह ताला समूरनि खे इन मुक़दस जॻह जो बैतुल्लाह जो हज बि नसीब फ़रमाए ऐं समूरनि खे उमिरो बि नसीब फ़रमाए आख़िरी आयत त जंहिंखे अल्लाह ताला हज जी ताक़त ॾे उहो हज करे इहो हज जी ताक़त छा आहे सफ़र जो पैसो बि हुजेसि पोइ हिते जेको घर जो हलायाल जो ख़र्चु पखो बि हुजेसि इहा आहे हज जी ताक़त जंहिंखे ताक़त हुजे हज ज़रूरु करी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए जा माण्हू खे ताक़त आहे पैसो पाई बि आहे कोई रोकण वारो बि कोन अथसि कोई ज़ालिम बादशाह बि नथो रोकेसि हज नथो करे पोइ इहो भली यहूदी थी मरी वञे या नसारो थी वरी मरी वञे एॾो वॾो वईद आहे पोयूं लफ़्ज़ बि ईअं अचनि था मन कफ़र फ़इनल्लाह गनियुन अनिल आलमीन अलाह खे कंहिं जी परवाह थो रही आहे जेको इनकार कंदो हज हिकिड़ी मुक़दस इबादत आहे फ़रीज़ो आहे जेको हज जो इनकार थो करे उन कुफ़ुर कयो छो त क़ुर शरीफ़ में साबित आहे आख़िरी जेका आयत आहे इन जो बि शान नुज़ूल मुख़्तसर था कयूं इन जो शान नुज़ूल इहो आहे आख़िरी आयत कुल या अहल किताब लिम तकफ़ुरून बिआयतिल्लाह ए अहले किताब तव्हां अलाह जे आयतुनि जो इनकार छो था कयो इन जो शान नुज़ूल इहा आहे त हिकिड़ो यहूदी समास बिन कैस मुसलमाननि सां ॾाढो बुग़्ज़ रखंदो हो साड़ रखंदो हो हिकिड़ी मजलिस में अंसार जा 2 क़बीला औस ऐं ख़ज़रज हिकिड़ी जॻह ते गॾु हुया ऐं मुतफ़िक़ हुया उन्हनि खे ॾिसी करे उनखे साड़ थियो इन्हनि ॿिन्ही क़बीलनि जी इस्लाम खां पहिरियों पाण में दुश्मनी हूंदी जॾहिं मुसलमान थी विया त पाण में को इतिफ़ाक़ थी वियो इन मुनाफ़िक़ ऐं इन यहूदी उन्हनि खे ॾिसी करे उनखे साड़ थियो पोइ इन हिकिड़ी तजवीज़ कढी त हिकिड़े माण्हू खे मोकिलियईं इन्हनि ॿिन्ही क़बीलनि में जेके इस्लाम खां पहिरियों वॾी जंग कंदा हुआ इन्हनि में वञी ॿिन्ही फ़रीक़नि जे मुतालिक़ फ़ख़्रिया शेर चओ पोइ जॾहिं उन फ़ख़्रिया शेर चया त इन्हनि ॿिन्ही क़बीलनि में पाण में जंग छिड़ी पई पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया उते पोइ साईं जन खे ख़बर पई साईं जन तशरीफ़ फ़रमा थिया साईं जन फ़रमायो त तव्हां मुसलमान हुजण जे बावजूदि मुतफ़िक़ हुजण जे बावजूदि इहा जहालत जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो पाण में विड़ी पिया आहियो पोइ उन्हनि ॿिन्ही क़बीलनि जेको आहे पंहिंजे हिन कम ते तौबा ताइब थिया ऐं हिक ॿिए खे भाकुर पातऊं ऐं रुना पोइ इहे आयतूं अल्लाह ताला नाज़िल फ़रमायूं
अल्लाह ताला उन ते इन यहूदियुनि खे मलामत कई त पहिरियों थियणु तीअं घुरिजे हा त तव्हां पाण बि मुस्लमान थी वञो हा, पर तव्हां बजाए हिन जो पाण मुस्लमान थियो बल्कि मुस्लमाननि में झेड़ा था विझरायो। तव्हां अहले किताब आहियो त तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुस्लमाननि वांगुरु ईमान आणियो, पर तव्हां जेको आहे ईअं कोन था कयो, माण्हुनि खे दीन खां रोकियो था। हेसि ताईं रुकू पूरो थियो। अल्लाह ताला असांजे विहण खे ॿुधण खे मक़बूल व मंज़ूर फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अहल बैत अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।